हमारे सीधा सिंध काज़ न्यूज़ ठुल मां रिपोर्ट करे रहियो आहे असांजो नुमाइंदो फैज़ सूमरो। ठुल जे मुबारकपुर भरिसां मूसा अलाह बादशाह खे गुज़िरियल 3 ॾींहंनि खां लॻल घारो बंदि न थी सघियो। घारो वधी 100 फुट थी वियो। इलाइक़े वासी सख़्तु परेशान थी विया आहिनि जॾहिं त आपाशी एमएलए जे कन ते का जूं बि न चुड़ी आहे। होॾां पाणी ॻोठनि नसीर मोहम्मद बिरोही, सुलेमान बंबल, मीरल ॻोठ पुराणो समेत ॿियनि ॻोठनि में दाख़िल थी चुको आहे। इलाइक़े वासी पंहिंजा घर ख़ाली करे लॾ पलाण करे विया आहिनि। ॻोठाण अली शेर बिरोही, मोहम्मद असलम कटो, नूर बंगलाणी, असगर अली कटो ऐं ॿियनि साफ़िन खे ॿुधायो त गुज़िरियल 3 ॾींहंनि खां मूसा अलाह बादशाह खे लॻल घारो बंदि करण जी कोशिशि करे रहिया आहियूं, पर घारो तमामु वॾो वधी वियो आहे। असां आपाशी वारनि खे इतला ॾिनो आहे जेके हिन महिल ताईं कोन पहुता आहिनि। हिननि मुतालबो कयो आहे त असांजे करे नुक़सान जो अज़ालो करे इरीगेशन अमले ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे।